प्यारा ॿारो अॼु असां ज़बरुनि जा आवाज़ पढ़ंदासीं ऐं लिखंदासीं। अचो त पहिरीं उन्हनि खे हिजे करे पढ़ूं ऐं उन्हनि जा आवाज़ ऐं अखर सुञाणूं। पहिरियों आहे अखर पे ऐं ॿियो अखर आहे टे। उन्हनि खे ज़बरुनि जा आवाज़ मिलियल आहिनि। अखर जे मथां जेका सन्ही सुतल लीक हुजे उन खे ज़बर चइबो आहे। पे जे मथां ज़बर आहे, पे ज़बर प, टे ज़बर ट, पट। पढ़ो, पे ज़बर प, टे ज़बर ट, पट। ॿ आवाज़ आहिनि। उन खां पोइ आहे पे ज़बर प, नून ज़बर न। इन में बि ॿ अखर आहिनि, पे ऐं उन सां गॾु नून आहे। अचो त उन खे हिजे करे पढ़ूं ऐं रवां पढ़ूं। पे ज़बर प, नून ज़बर न, पन। लफ़्ज़ आहे पन। उन खां पोइ आहे गे ऐं नून। अखर गे ऐं नून। आवाज़ ग न। हिजे करणु गे ज़बर ग, नून ज़बर न, गन। अखर खे पे। आवाज़ ख प। पाण में मिली लफ़्ज़ ठहियो खप। हिजे करणु खे ज़बर ख, पे ज़बर प, खप। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।